ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 10/4/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार पंहिंजी उन्नति जे लाइ रोज़ पोता मेल कढो। सॼे ॾींहं में चलन कहिड़ी रहे चेक करो। यज्ञ जे प्रति ऑनेस्ट रहो। पंहिंजी उन्नति जे लाइ रोज़ पोता मेल कढो। सॼे ॾींहं में चलन कहिड़ी रहे कीअं रहे ये चेक करो। यज्ञ जे प्रति ऑनेस्ट रहो। प्रश्न आहे, कंहिं ॿारनि जे प्रति बाप जो ॾाढो रिगार्ड आहे, हुन रिगार्ड जी निशानी छा आहे? उत्तर आहे, जो ॿार बाप सां गॾु सचा आहिनि, यज्ञ जे प्रति ईमानदार आहिनि, कुझु बि छुपाईंदा न आहिनि, उन्हनि ॿारनि प्रति बाप जो ॾाढो ई रिगार्ड रहंदो आहे। रिगार्ड थियण जे कारण पुचकार ॾेई उठाईंदा रहंदा आहिनि, सर्विस ते बेचंदा रहंदा आहिनि। ॿारनि खे सच ॿुधाए करे श्रीमत वठण जी अक़ल हुजणी खपे। गीता महफ़िल में जल उठी क्षमा। हाणे गीत त थियो रॉन्ग, छोजी परमात्मा कोई क्षमा त न आहे। परमात्मा खे वास्तव में क्षमा न चईंदासीं। इहे त भक्तनि अनेक नाम रखी छॾिया आहिनि, न ॼाणण जे कारण चईंदा बि आहिनि नेति नेति, असां न ॼाणंदा आहियूं, नास्तिक आहे। पोइ बि जो नाम आयो उहो चई ॾींदा आहिनि। ब्रह्म क्षमा ठिकर भितर में बि परमात्मा चई ॾींदा आहिनि। छोजी भक्ति मार्ग में कोई भी बाप की यथार्थ रीति पहचान न सघंदो आहे। बाप खे अची करे पंहिंजो परिचय ॾियणो आहे न। शास्त्र आदि कोई में बि बाप जो परिचय न आहे, हिन करे उन्हनि खे नास्तिक चइबो आहे। हाणे ॿारनि खे बाप परिचय ॾिनो आहे, परंतु पंहिंजी खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। इन में ॾाढी ई बुद्धि जो कमु आहे। इन समय आहे पत्थर बुद्धि। आत्मा में बुद्धि आहे, ऑर्गन्स वारा पतो पवंदो आहे आत्मा जी बुद्धि पारस आहे या पत्थर आहे। सॼो मदार आत्मा ते आहे। मनुष्य त चई ॾींदा आहिनि आत्मा ई परमात्मा आहे, उहो त निर्लेप आहे। इन करे जो चाहे कंदा रहंदा आहिनि। मनुष्य त चईंदा आहिनि आत्मा ई परमात्मा आहे, उहो त निर्लेप आहे। इन करे जो चाहे वो चईंदा रहंदा आहिनि। मनुष्य थी करे बाप खे ई न ॼाणंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि माया रावण सभिनि जी पत्थर बुद्धि ठाहे छॾी आहे। दिन प्रतिदिन तमो प्रधान जास्ती थींदा वेंदा आहिनि। माया जो ॾाढो ज़ोर आहे, सुधरंदा ई न आहिनि। ॿारनि खे सम्झाइबो आहे राति जो सॼे ॾींहं जो पोता मेल कढो। छा कयो? असां भोजन देवताऊं मिसल खाधो, चलन क़ाइदे से हली या अनाड़ी मिसल हली। रोज़ाना पंहिंजो पोता मेल न संभालंदव त तव्हांजी उन्नति कीअं थींदी? ॾाढनि खे माया थप्पड़ मारदी रहंदी आहे। लिखंदा आहिनि कि अॼु असांजो बुद्धि योग फलाणे जे नाम रूप में वियो, अॼु इहो पाप कयो। अहिड़ो सच लिखण वारा कोटनि में कोई ई आहिनि। बाप चईंदा आहिनि मां जो आहियां जहिड़ो आहियां, मूंखे बिल्कुलु बि ॼाणंदा ई न आहिनि। पंहिंजे खे आत्मा सम्झी ऐं बाप खे यादि करनि, तॾहिं कुझु बुद्धि में वे। बाप चईंदा आहिनि भले सुठा सुठा ॿार आहिनि, ॾाढो सुठो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, लेकिन योग कुझु न आहे, पहचान पूरी न आहे, सम्झी न सघंदा आहिनि। इन करे कंहिंखे सम्झाए बि न सघंदा आहिनि। सॼी दुनिया जा मनुष्य मात्र रचता ऐं उन जी रचना खे बिल्कुलु ॼाणंदा ई न आहिनि, त गोया कुझु बि न ॼाणंदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। पोइ बि थींदो 5000 वर्ष पोइ इहो समय ईंदो ऐं मूंखे अची करे वरी खां अची करे सम्झाइणो पवंदो। राजा ई वठणु कमु ॻाल्हि थोरी आहे, ॾाढी महिनत आहे। माया सुठो ई वार कंदी आहे, ॾाढी वॾी युद्ध हलंदी आहे, बॉक्सिंग थींदी आहे न। ॾाढा होशियार जो हूंदा आहिनि, उन्हनि जी ई बॉक्सिंग माया सां थींदी आहे। पोइ बि हिकु ॿ खे बेहोश करे ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि बाबा माया जा ॾाढा तूफ़ान ईंदा आहिनि, इहो थींदो आहे। सो बि ॾाढा थोरो सच लिखंदा आहिनि, ॾाढा आहिनि जो छुपाए वठंदा आहिनि बाबा सां। सम्झ न आहे कि मूंखे बाबा खे कीअं सच ॿुधाइणो आहे, छा श्रीमत वठणी आहे, वर्णन न करे पाईंदा आहिनि। बाबा ॼाणंदा आहिनि माया ॾाढी प्रबल आहे, वॾी। सच बतलाइण में लज्जा ईंदी आहे। उन्हनि सां कर्म अहिड़ा थी वेंदा आहिनि जो ॿुधाइण में लज्जा ईंदी आहे।
बाप त ॾाढो रिगार्ड ॾेई करे उठाईंदा आहिनि। इहे ॾाढो सुठो आहे, इनखे ऑलराउंडर सर्विस ते भेजो, है न। बाबा ईअं उठाईंदा आहिनि, पोइ बसि देह अहंकार आयो, माया जो थप्पड़ खाधो ऐं इहे किरियो। बाबा खे उठाइण लाइ महिमा बि कंदा आहिनि न, पुचकार ॾेई उठाईंदा। तव्हां त ॾाढा सुठा आहियो, स्थूल सेवा में बि सुठा आहियो, परंतु यथार्थ रीति वेही ॿुधाईंदा आहिनि कि मंज़िल ॾाढी भारी आहे। देह जे संबंधनि खे छॾे पंहिंजे खे अशरीरी आत्मा सम्झणु, इहो पुरुषार्थ करणो आहे, बुद्धि जो कमु आहे इहो। सभु पुरुषार्थ ई आहिनि। केतिरी वॾी राज्य जी स्थापना थिए थी न, बाबा जे सभु ॿार बि आहिनि, स्टूडेंट बि आहिनि, त फॉलोअर्स बि आहिनि। इहे सॼी दुनिया जो बाप आहे। सभई हुन हिक खे सॾु कंदा आहिनि, उहे अची करे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पोइ बि एतिरो रिगार्ड थोरी रहंदो आहे। वॾा वॾा आदमी ईंदा आहिनि, केतिरो रिगार्ड सां उन्हनि खे संभाल कंदा आहिनि, केतिरो भपको रहंदो आहे। हिन समय त सभु पतित आहिनि, परंतु पंहिंजे खे सम्झ थोरी आहे। माया बिल्कुलु ई तुच्छ बुद्धि ठाहे छॾी आहे। चई ॾींदा आहिनि सतयुग जी आयु एतिरी लंबी आहे, त बाप चईंदा आहिनि 100% बेसमझ थी वियो न। मनुष्य थी करे छा कमु कंदा रहंदा आहियो? 5000 वर्ष जी ॻाल्हि खे लाखों वर्ष चई ॾींदा आहियो। इहे बि बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। 5000 वर्ष पहिरियों हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। इहे दैवी गुण वारा मनुष्य हुया, इन करे उन्हनि खे देवता, आसुरी गुण वारनि खे असुर चइबो आहे। असुर ऐं देवताउनि में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। केतिरो मारामारी झगड़ा लॻा पिया आहिनि, ख़ूब तयारी थींदी रहंदी आहे। हिन यज्ञ में सॼी दुनिया स्वाहा थी वेंदी। हिन जे लाइ इहे सभु तयारियूं खपनि न। बॉम्ब्स कढंदा, निकिता सो निकिता, पोइ बंदि थोरी थींदा। थोरे समय जे अंदरि सभिनि वटि ढेर थी वेंदा। सॼी विनाश त फटाफट थियणो खपे न, पोइ हॉस्पिटल आदि थोरी रहंदी, है न। पोइ कंहिंखे बि पतो न पवंदो, मासी जो घर थोरी आहे। विनाश साक्षात्कार कोई पाई पैसे जी ॻाल्हि न आहे। जॾहिं असांजे अंदरि साम्हूं विनाश थींदो, बॉम्ब्स फुटंदा, खून जी नदियूं वहंदियूं, त इहे ॾिसणु कोई मासी जो घर न आहे। त बाबा चवनि था सॼी दुनिया जी आग ॾिसी सघंदा, साक्षात्कार थींदो, सिर्फ़ु आग ई आग लॻल रहंदी, सॼी दुनिया ख़त्म थियणी आहे। केतिरी वॾी दुनिया आहे न, आकाश त न जलंदो, इन्हनि जे अंदरि जो कुझु आहे उहो सभु विनाश थी वेंदो। सतयुग ऐं कलयुग में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। केतिरा ढेर मनुष्य आहिनि, जानवर आहिनि, केतिरी सामग्री आहे। इहे बि ॿारनि जी बुद्धि में मुश्किल वेंदो आहे कि केॾी सामग्री सभु जली करे राख थी वेंदी। वीचार करो, 5000 वर्ष जी त ॻाल्हि आहे। देवी देवताउनि जो राज्य हुयो, केतिरा थोरा मनुष्य हुया, हाणे केतिरा मनुष्य आहिनि। हाणे आहे कलयुग, इन्हनि जो ज़रूरु विनाश थियणो आहे, है न। इन्हनि जो ज़रूरु विनाश थियणो आहे कलयुग जो। हाणे बाप आत्माउनि खे चईंदा आहिनि कि मामेकम यादि करो। इहे बि सम्झ सां यादि करिणो आहे। ईअं ई शिव शिव खे त ॾाढा चईंदा रहंदा आहिनि, नंढा ॿार बि चई ॾींदा आहिनि, परंतु बुद्धि में सम्झ न आहे। अनुभव सां न चईंदा आहिनि कि उहो बिंदी आहे, असां बि एतिरी नंढी बिंदी आहियूं। ईअं सम्झ सां यादि करणु, पहिरियों त मां आत्मा आहियां, इहो पको करो। पोइ बाप जो परिचय बुद्धि में सुठी रीति धारण करो। पहिरियों त मां आत्मा आहियां, इहो पको करो, पोइ बाप जो परिचय सुठी रीति बुद्धि में धारण करो। अंतर्मुखी ॿार ई सुठी रीति सम्झी सघंदा कि असां आत्मा बिंदी आहियूं। असांजी आत्मा खे हाणे नॉलेज मिले थी न कि असां में 84 जन्मनि जो पाठ भरियलु आहे। मां आत्मा आहियां, पोइ मुंहिंजो बाबा खे उन रीति यादि करो। पोइ कीअं आत्मा सतो प्रधान ठहींदी आहे, इहे सभु ॾाढी सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। इन में ई टाइम लॻंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असांजी इहा अंतिम जन्म आहे न, हाणे असां वेंदासीं पंहिंजे घर। इहे बुद्धि में पको रहणो खपे कि असां आत्मा आहियूं। शरीर जो भान कम हुजे तॾहिं बातचीत करण में सुधार थिए, है न। शरीर जो भान कम हुजे
तॾहिं बातचीत मतिलबु तॾहिं धारणा में असांजी सुधार ईंदो, न त चलन बिल्कुलु बदतर थी वेंदी आहे। छोकी शरीर सां अलॻि न थींदा आहिनि न, हुन देह भान में अची करे असां उन रीति ॻाल्हाईंदासीं त पोइ चलन सुधरंदी न। देह अभिमान में अची करे कुझु न कुझु चई ॾींदा आहिनि। यज्ञ सां त ॾाढो ऑनेस्ट रहणो खपे। हाणे त ॾाढा अलबेला आहिनि, खान पान वातावरण कुझु सुधार न आहे। हाणे त ॾाढो टाइम खपे। सर्विसेबल ॿारनि खे ई बाबा यादि कंदा आहिनि, पद बि उहे ई पाए सघंदा आहिनि न। ईअं ई पंहिंजे खे सिर्फ़ु ख़ुशि करणु उहो त चना चबाइण थी वियो। इन में ॾाढी अंतर्मुखता खपे, सम्झाइण जी बि युक्ति खपे। प्रदर्शनी में कोई सम्झंदा ई थोरी आहे, है न। सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि कि तव्हांजी ॻाल्हियूं ठीकु आहिनि। हिते बि नंबरवार आहे। निश्चय आहे, असां ॿार ठहिया आहियूं, बाप सां स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे, है न। निश्चय थी वियो, असां बाप जा ॿार आहियूं, बाप सां स्वर्ग जो वरसो असांखे मिलंदो। पोइ पुरुषार्थ करो। अगरि असां बाप जी पूरी सर्विस कंदा रहंदासीं त असांजो त इहो ई धंधो आहे न। सॼो ॾींहुं वीचार सागर मंथन रहे। इहे बाबा बि वीचार सागर मंथन कंदा हूंदा न त इहे पद कीअं पाईंदा। ॿारनि खे ॿई इकठो सम्झाईंदा रहंदा आहिनि। 2 इंजन मिली आहे, छो जी चढ़ाई ॾाढी वॾी आहे। पहाड़ी ते वेंदा आहियूं त गाॾी खे 2 इंजन लॻाईंदा आहिनि। कॾहिं कॾहिं हलंदे हलंदे गाॾी खड़ी थी वेंदी आहे त खिसकी करे हेठि हली ईंदी आहे। असां ॿारनि खे बि ईअं आहे न, चढ़ंदे चढ़ंदे महिनत कंदे कंदे पोइ चढ़ाई ते चढ़ी न सघंदा आहिनि। माया जो ग्रहण व तूफ़ान लॻंदो आहे त हिकदमि हेठि किरी करे पुर्जा थी वेंदा आहिनि। थोरी ई सर्विस कई त अहंकार अची वेंदा, किरी पईंदा। सम्झंदा न आहिनि कि बाप आहे, साथ में धर्मराज बि बाबा आहे। अगरि कुझु अहिड़ो कंदासीं त असांजे मथां ॾाढो भारी दंड पईंदो। इन सां त ॿाहिरां में रहो उहो सुठो आहे। बाबा जो ठही करे ऐं वरसो वठणु मासी जो घर न आहे। बाप जो ठही करे पोइ अहिड़ो कुझु कंदा आहियो त नाम बदनाम करे ॾींदा आहियो। ॾाढी चोट लॻी वेंदी आहे। वारिस ठहिणु कोई मासी जो घर थोरी आहे, है न। प्रजा में कोई एतिरो साहूकार ठहींदो आहे, ॻाल्हि न पुछो। अज्ञान काल में कोई सुठा हूंदा आहिनि, कोई कीअं। नालाइक ॿारनि खे त चई ॾींदा आहिनि न, असांजे साम्हूं खां हटी वञो। हिते 1-2 ॿारनि जी त ॻाल्हि न आहे, हिते माया ॾाढी ज़बरदस्त आहे। हिन में ॿारनि खे ॾाढो अंतर्मुख थियणो आहे, तॾहिं तव्हां कंहिंखे सम्झाए सघंदव। तव्हांजे हिते बलियारी वेंदा ऐं पोइ ॾाढा पछताईंदा। असां बाप जे लाइ एतिरा ॻाल्हियूं ॾींदा, असां बाबा खे एतिरियूं ॻाल्हियूं ॾींदा आया आहियूं, है न। तव्हां ते पहिरियों बलियारी वेंदा, जॾहिं तव्हां सम्झाईंदा पोइ ॾाढो पछताईंदा कि असां एॾे ऊच बाप ते खे एॾी ॻाल्हियूं ॾिनियूं। सर्वव्यापी चइण या पंहिंजे खे ईश्वर चइणु उन्हनि जे लाइ सॼा कमु थोरी आहे, है न। सर्वव्यापी चइण या पंहिंजे खे ईश्वर चइणु उन्हनि जे लाइ सॼा कमु थोरी आहे। जेका माण्हू सर्वव्यापी चईंदा आहिनि, ख़ुदि खे ईश्वर चई करे पुॼाईंदा आहिनि, पेर धोई करे पीआरींदा आहिनि। भले माण्हू पीअनि था, लेकिन असां छो अलाउ करूं न। ईअं थोरी हली वेंदा। उन्हनि जे लाइ त ॿियो ई मुसीबत आहे। जॾहिं समय ईंदो त बाबा इन्हनि सभिनि सां हिसाबु वठंदा। क़यामत जे समय सभिनि जो हिसाबु किताबु चुकतो थींदो। इन में ॾाढी विशाल बुद्धि खपे। मनुष्य खे ॾिसो, कंहिंखे पीस प्राइज़ ॾींदा रहंदा आहिनि। हाणे वास्तव में पीस करण वारो त हिकु ई आहे न। ॿारनि खे लिखणो खपे। दुनिया में प्योरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी भॻवान जी श्रीमत ते स्थापना थिए थी। प्योरिटी, पीस, प्रॉस्पेरिटी भॻवान जी श्रीमत ते स्थापना थिए थी। श्रीमत त मशहूरु आहे न। श्रीमद भगवद गीता शास्त्र खे केतिरो रिगार्ड ॾींदा आहिनि। कोई कंहिंजे शास्त्र व मंदिर खे कुझु कई त केतिरो लड़ी झगड़ो पईंदा आहिनि न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, इहा सॼी दुनिया ई जली करे भस्म थी वेंदी। इहे मंदिर मस्जिद आदि खे जलाईंदा रहंदा आहिनि,
ये सभु थियण से पहिरियों पवित्र थियणो आहे। इहो ओनो लॻो रहे, घर बार बि संभालणो आहे। हिते ईंदा त ढेर जा ढेर आहिनि, हिते बकरी मुआफ़िक़ त न रखिणो आहे न। श्री ये त असां सभिनि जो अमूल्य जीवन आहे, इनखे ॾाढी संभाल करणी आहे हिन जीवन जी। ॿार आदिनि खे बि वठी अचणु इहे बंदि करे छॾिणो खपे। एतिरे ॿारनि खे किथे वेही संभालंदासीं? ॿारनि खे छुटी मिली त सम्झंदा आहिनि किथे वञूं, हलो मधुबन में बाबा वटि वञूं था। इहे त जीअं धर्मशाला थी वई, पोइ यूनिवर्सिटी कीअं थी? बाबा जांच करनि था कि कॾहिं ऑर्डर करे छॾंदासीं ॿारनि खे कोई बि न वठी अचे, इहे बंधन बि कम थी वेंदा। माताउनि ते तरस पईंदो आहे न, इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि शिव बाबा त गुप्त आहे। इन्हनि खे बि कंहिंजो रिगार्ड थोरी आहे, इन्हनि खे बि कंहिंजो रिगार्ड थोरी आहे। शिव बाबा गुप्त आहिनि त सम्झंदा आहिनि, ब्रह्मा बाबा में नज़र न ईंदा आहिनि त रिगार्ड न रखंदा, सम्झंदा आहिनि असांजो त शिव बाबा सां कनेक्शन आहे। एतिरो बि सम्झंदा न आहिनि, शिव बाबा ई त इन्हनि द्वारा सम्झाईंदा आहिनि न। माया नक सां पकिड़े उल्टो कमु कराईंदी आहे, छॾंदी न आहे, है न। राजधानी में त सभु खपे, इहे सभु पिछाड़ी में साक्षात्कार थींदो, सजाइनि जा बि साक्षात्कार थींदा। ॿारनि खे पहिरियों बि इहे सभु साक्षात्कार थिया आहिनि, पोइ बि कोई पाप करणु छॾंदो न आहे। कई ॿार त जीअं गांठ ॿधे छॾी आहे कि असांखे त ठहिणो ई थर्ड क्लास आहे, हीअं गांठ ॿधे छॾी आहे कि असांखे त ठहिणो ई थर्ड क्लास आहे। हाणे गांठ ॿधो कि असांखे अहिड़ो लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। कोई की सुठी गांठ ॿधंदा आहिनि, चाट लिखंदा आहिनि, अॼु जे ॾींहुं असां कुझु कयो त न, ईअं चाट बि ॾाढा रखंदा आहिनि। अॼु आहिनि न, अॼु जे ॾींहुं असां कुझु कयो त न, ईअं चाट बि रखंदा हुया, लेकिन उहो ॿार अॼु आहिनि न। माया ॾाढो पछाड़ंदी आहे न। अॼुकल्ह मां सुखदाता आहियां त अॼुकल्ह माया दुखदाता बि आहे, अर्थात दुख बि ॾींदी आहे। परंतु असांखे त सदा यादि रखिणो आहे कि सुखदाता सर्वशक्तिवान बाप मूंसां गॾु आहे त माया छा आहे, है न। ॿिली बि न आहे, मरी हुई चीटी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अंतर्मुखी ठही करे शरीर जे भान सां परे रहण जो अभ्यास करणो आहे। खान पान चाल चलन सुधारणो आहे। सिर्फ़ु पंहिंजे खे ख़ुशि करे करे अलबेलो न थियणो। ॿियो आहे, चढ़ाई ॾाढी ऊची आहे, इन करे ॾाढो ख़बरदार थी करे हलणो आहे। कोई बि कर्म संभाले करे करिणो आहे, अहंकार में न अचिणो आहे। उल्टो कर्म करे करे सजायूं तयारु कंदव, उल्टो कर्म करे करे सजायूं तयारु कंदव। इन करे उल्टो कोई कर्म न करो जंहिंसां सजा मिले। गांठ ॿधणी आहे कि असांखे न लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो। वरदाना, रूहानीअ जी श्रेष्ठ स्थिति द्वारा वातावरण खे रूहानी ठाहिण वारा सहज पुरुषार्थी ठहो। रूहानीअ जी स्थिति द्वारा पंहिंजी सेवा केंद्र खे अहिड़ो रूहानी वातावरण ठाहियो, पंहिंजी सेवा केंद्रनि जो, जंहिंसां स्वयं जी ऐं अचण वारी आत्माउनि जी सहज उन्नति थी सघे। छो जो बि ॿाहिरां जे वातावरण सां थके हुए ईंदा आहिनि, उन्हनि खे एक्स्ट्रा सहयोग जी आवश्यकता हूंदी आहे। इन करे उन्हनि खे रूहानी वायुमंडल जो सहयोग ॾियो। सहज पुरुषार्थी ठहो ऐं ॿियनि खे बि ठाहियो। हर हिकु अचण वारी आत्मा अनुभव करे कि स्थान सहज जी उन्नति प्राप्त कराइण जो आहे। स्लोगन आहे, वरदानी ठही शुभ भावना शुभकामना जा वरदान हर हिक खे ॾींदा रहो, सभिनि जो ई भलो थिए।
अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति से सदा विजयी ठहो। बाप कंबाइंड आहे इन करे उमंग उत्साह सां वधा हलो। कमज़ोरी दिल शिकस्त बाप जे हवाले करे छॾियो, पाण वटि न रखो। पाण वटि सिर्फ़ु छा रखो? उमंग उत्साह। सदा उमंग उत्साह में नचंदा रहो, ॻाईंदा रहो, ब्रह्मा भोजन खाईंदा रहो, खाराईंदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।